मोटरसाइकिल बीहारण तां पुलिस जो सीनियर सहाफ़ी ते वहशाणो तशद्दुद। पुलिस तशद्दुद सबब सहाफ़ी जी बांह सुजी पई। मेहड़ जे सीनियर सहाफ़ी पावेल जूनिज जो ते पुलिस एहलकार सतार तुनियो ऐं कुर्बान जाविरी मोटरसाइकिल बीहारण जो जवाज़ ॼाणाए मथस वहशाणो तशद्दुद करे खेसि गिरफ़्तार करण जी कोशिश कई। पुलिस तशद्दुद जो शिकार सीनियर सहाफ़ी पावेल जूनिज जो एहतजाज कंदे दाहियो आहे त हू छिते कुते जे चक सबब ज़ख़्मी थियल पंहिंजे 6 वरहनि जे मासूम पुट मोहम्मद सलेमान जूनिज खे वैक्सीन लाइ मेहड़ इस्पताल आंदो त उते मौजूद पुलिस एहलकारनि मोटरसाइकिल बीहारण जो जवाज़ ॼाणाए खेसि तशद्दुद जो निशानो बणायो आहे। हुन ॿुधायो त पुलिस एहलकारनि मारकुट करण बाद पुलिस मोबाइल घुराए खेसि गिरफ़्तार करण जी कोशिश कई, जॾहिं त पुलिस तशद्दुद सबब संदसि बांह पिणु सुजी पई ऐं कपड़ा लीड़ू थी विया। ॿिए पासे मेहड़ जे सहाफ़ियुनि पुलिस एहलकारनि पारां सहाफ़ी पावेल जूनिज जो मथां तशद्दुद वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाज कंदे एसएसपी दादू ऐं डीएसपी मेहड़ खां मुतालबो कंदे चयो त मामले जी जांच करे सहाफ़ी ते तशद्दुद कंदड़ एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। आज़ाद कांदड़ो काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम मेहड़।